नाज़रीन हेडलाइंस ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदे जी में हथियारबंदनि हथां मार्च वियल वारसनि जो लाश सखर लाड़काने रोड ते रखी धरणो हयो वियो आहे। मक़तूल जे वारसनि जो क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदा हलूं त मदे जी में हथियारबंदनि हथां मार्च वियल जे वारसनि जो लाश सखर लाड़काने रोड ते रखी धरणो हयो वियो आहे। मक़तूल जे वारसनि जो क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कनासी मदे जी में आवाज़ टीवी के रिपोर्टर तौहीद रोही खां। जी तौहीद जी सुबह सवेर मदे जी वेझो गाइजा थाणे लाला जी बोरिंग छॾियो वेंदो आहे जंहिं भरिसां जतोई पुल वटि जेको नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॻोठाणे खे क़त्ल करे छॾियो। वाक़े जो इतला जेको आहे राईगिरनि गाइजा पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं 1 कलाक बाद लाश सिविल में वठी मदे जी अस्पताल पहुचायो, जिते जेको आहे पहुचल जी सुञाणप जेका ॻोठ इज़त जी वांड वासी वाहिद बस जूने जो थी आहे। जंहिं बाद वारसनि जेको आहे लाश जेको आहे मदे जी अस्पताल में पोस्टमार्टम बाद जेको सखर लाड़कानो मेन रोड आहे जिंददर पुल ते लाश रखी गाइजा पुलिस पंहिंजी बिरादरी के माण्हू ख़िलाफ़ धरणो हणी रही रहा। औरतूं जेके आहिनि धरणे वारे हंधि लाश खे चिंबड़ी ओछांगरी ॾींदा रोईंदा रहिया ऐं नाग क़त्ल जूं दाऊं कंदा रहिया। उन मौक़े जेको क़त्ल थियल वाहिद बस जूने जो वारसनि जेको आहे साशली जूने जो नदी मक़सद जूने जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेके पंहिंजे ई बिरादरी के माण्हुनि सां जहिड़ो हलंदड़ आहे। सुबह सवेर जेको वाहिद बस जूने जो हाज़िरी ते रतो तेरो तरफ़ वञी रहियो त बहादुर ज़ुल्फ़कार जूने जो चवण ते जवाबदार जेके जवार असलम अहमद अली जूने जो हथियारनि जे ज़ोर ते जेके गोलियूं हणी क़त्ल करे फ़िरार थी विया। इन जो वधीक इहो ई बि चवणो त अजमेर टारगेट जे माण्हुनि जेको आहे 2 असांजा माण्हू मारिया आहिनि। पुलिस उहे जवाबदार हिन वक़्त ताईं जेके गिरफ़्तार न आहिनि कया। अॼु ॿीहर उन्हनि हिकु ॼणो क़त्ल कया। उहे जेके ॾुआरी क़िस्म जा माण्हू आहिनि इलाइक़े खे जेको आहे नौंगो एरिया बणाए छॾियो आहे। हिननि वधीक चयो त जेसिताईं जेके क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न कया वेंदा तेसिताईं जेको आहे धरणो जारी रहंदो। ॿिए तरफ़ जेको आहे धरणे वारे हंधि मदे जी DSP अलीगुल मगी सिसो गाइजा जेको वारसनि खे रोड खोलण लाइ मिनतूं कंदा रहिया, पर मक़सूद जे वारसनि जेको आहे खुतो जवाबु ॾेई छॾियो। जेबा रोड जे ॿिन्ही पासनि खां जेको आहे सभई गाॾियूं बीठी वियूं आहिनि। कुझु देरि बाद जेको हिते जो मदे जी उबैद रहमान धारे जो पुलिस अटाला साण खे जेको धरणे वारे हंधि पहुची मक़सूद जे वारसनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी जेका यकीन ॾियानी कराई त जल्द जवाबदारनि खे कानून जे कटेड़े में आंदो वेंदो। जे बाद जेको आहे जूने जे बिरादरी जे माण्हुनि रोड खोलियो ऐं ॿिए तरफ़ जेको लाश आहे उहो वारस जेके अबाणे ॻोठ घणाए विया आहिनि, जिते कोराम मची वियो आहे, जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि जो हिकु ॻोठ हुजण जे करे वधीक खून रेज़ी जो ख़तरो थी सघे थो। जी जी तौहीद वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।